सिंधु माथिरी जी सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे हवाले सां रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता जे क़दीम मागनि ते रखियल नालनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधु माथिरी जी सभ्यता सां वास्तो रखंदड़ क़दीम मागनि ते इहे नाला कीअं रखिया विया? छा इन्हनि नालनि जो वास्तो 5000 साल या उन खां अॻु जे शहरनि ऐं वसंदियुनि जे असुल नालनि सां आहे? इन बाबति पाण तफ़सीली बहस कंदासीं। कुझु माण्हू इन ग़लतफ़हमी में मुब्तला आहिनि त मौजूदा दौर में इहे माग जिन नालनि सां सरिजनि पिया, इहे ई नाला उन्हनि मागनि जा उन वक़्त खां रखियल आहिनि जॾहिं इहे शहर ऐं वसंदियूं हज़ारें साल अॻु आबाद हुयूं। सिंधु माथिरी जी 5000 साल खां वधीक क़दीम सभ्यता सन 1920 में पंजाब में हड़ापा जे क़दीम माग ते खोटाई खां पोइ दुनिया सां पहिरियों भेरो रोशनास थी। अचो त पाण ॾिसूं त सिंधु तहज़ीब जे 5000 साल आॻाटी माग हड़ापा ते इहो नालो कीअं रखियो वियो। असुल में पंजाब जे साहिवाल ज़िले जे मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ ॻोठ हड़ापा खां 1 किलोमीटर परे जॾहिं हिकु क़दीम माग जी खोटाई कराई वई त उते 5000 साल आॻाटी तहज़ीब जा आसार दरियाफ़्त थिया, जंहिं बैदि उन माग खे भरवारे ॻोठ हड़ापा जे नाले सां सुञाणप ॾिनी वई। अॼु इहो आॻाटो माग दुनिया जहान में हड़ापा जे नाले सां मशहूरु आहे। इन क़दीम माग जो अॼु खां 5000 साल अॻु नालो छा हुयो? उन वक़्तु हिते रहंदड़ माण्हू हिन शहर खे कहिड़े नाले सां सॾींदा हुआ? उन जो अॼु ताईं थियल तहक़ीक़ मां को बि पतो पइजी न सघियो आहे, छाकाणि त हड़ापा जे क़दीम माग तां मिलियल लिखतूं अॼु ताईं पढ़िजी न सघियूं आहिनि। उन करे हड़ापा जे क़दीम माग जे नाले जो उन दौर सां को बि वास्तो न आहे जंहिं दौर में ही शहर आबाद हुयो। अहिड़ी तरह मोहनजोदड़ो ऐं हड़ापा खां बि आॻाटी माग आमरी जे नाले जी बि साॻी कहाणी आहे। क़दीम आसारनि जे माहिर एन.जी. मजमदार 1927 खां 1931 ताईं वाक़ियाती खोजनाऊं करे सिंधु सभ्यता जे ॿियनि मागनि सां गॾु आमरी जा क़दीम आसार बि ॻोल्हे लधा। आमरी जो माग दादू ज़िले जे मांझन तालके में लकीअ जे जबलनि खां 65 मील ॾखिण में ऐं सन शहर खां 9 मील उत्तर तरफ़ आहे। हिन क़दीम माग जा आसार मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ आमरी शहर खां 250 मीटरनि जे मुफ़ासिले ते मिलिया आहिनि, जंहिं बैदि एन.जी. मजमदार हिन माग खे भरवारे शहर आमरी जे निस्बत सां इहो नालो ॾिनो। आमरी जे माग ते रखियल इन नाले जो बि उन दौर सां को बि वास्तो न आहे जंहिं दौर में 5000 साल खां बि अॻु हीअ वसंदी आबाद हुई। इन दौर में हिन माग जो नालो छा हुयो, इन बाबति के बि सबूत न मिलिया आहिनि। गुजरात जे कच्छ ज़िले में सिंधु सभ्यता सां वास्तो रखंदड़ माग ढोलावीरा जी बि साॻी कहाणी आहे। ही 5000 साल आॻाटो माग मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ हिकु ॻोठ ढोलावीरा खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हथु आयो, जंहिं बैदि क़दीम आसारनि जे माहिरनि हिन माग खे इन ई ॻोठ जे नाले सां मनसूब करे छॾियो। इन करे इहो सम्झणु त ढोलावीरा जे माग जो इहो नालो 5000 साल आॻाटो आहे, हिकु ख़ाम ख़्याली करार ॾेई सघिजे थो। साॻी तरह सिंध में सिंधु सभ्यता सां वास्तो रखंदड़ कोटड़ीजीअ जे क़दीम माग खे बि मौजूदा दौर जे कोटड़ीजी किले ऐं शहर जे नाले सां मनसूब कयो वियो। कोटड़ीजी जा क़दीम आसार ख़ैरपुर शहर खां 15 मील ॾखिण तरफ़ मौजूदा कोटड़ीजीअ वारे किले जे साम्हूं नेशनल हाईवे ते ओलह तरफ़ मिलिया आहिनि।
ही माग जेको ॻोठाणी सकाफ़त समेत शहरी तमदन सां बि वास्तो रखंदड़ आहे। तंहिंखे 1935 धारे हिकु माहिर डॉक्टर घैरिया ॻोल्हे लधो। बाद में हिन माग जी खोटराई डॉक्टर F.A. खान 1955 खां 1975 ताईं कराई, जंहिं हिन माग खे कोटली किले जे भरिसां हुजण जे करे साॻे नाले सां सुञाणप ॾिनी। सिंधु सभ्यता जे 5000 साल आॻाटे बंदरगाह वारे शहर लोथल खे बि इहो नालो इन क़दीम माग खां 6 किलोमीटरनि ते मौजूदु लोथल रेलवे स्टेशन जे नाले पोयां ॾिनो वियो। हिन क़दीम माग जो उन वक़्तु नालो छा हुयो जॾहिं ही आबाद हुयो, उन बाबति के बि शायदियूं मिली न सघियूं आहिनि। भारत जे हरियाणा रियासत में सिंधु सभ्यता जे क़दीम माग राखी गढ़ी खे बि इहो नालो उन माग भरिसां मौजूदु हिकु नंढड़े ॻोठ राखी गढ़ी जे निस्बत सां ॾिनो वियो। इन नाले जो क़दीम दौर सां को बि वास्तो न आहे। साॻी तरह मोहनजोदड़ो जो 5000 साल खां बि आॻाटो माग लाड़काणे ज़िले जे ॾोकरी शहर खां 6 मील परे ॻोल्हे लधो वियो। इंडिया जे क़दीम आसारनि जे माहिर राखलदास बैनर्जी 1918 खां ॾखिण पंजाब, बीकानेर, बहावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा इहे 11 ठुल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि जी जांच ऐं खोटराई करा रहियो हो, जेकी सिकंदर आज़म ईसवी सन खां 350 वरे अॻु पंहिंजे काह दौरान ब्यास नदीअ जे किनारे ते ठाहिराया हुआ ऐं मथिन यूनानी ॿोलीअ में ऐं हिंदी ज़बानुनि में नोश्ता उकराया हुआ। हिन माहिर 1918 खां 1922 ताईं सिंध में खीरतर खां सिंधू नदीअ ताईं जैकाबाद, सखर ऐं लाड़काणे ज़िलनि में 27 वॾनि ऐं 53 नंढनि दड़नि खे ॻोल्हे उन्हनि जी खोटराई कराई। पर इतफ़ाक़ सां इहे सभु ॿुध दौर जा यादगार निकिता। राखलदास बैनर्जी 1922 में लाड़काणे ज़िले जे ॾोकरी शहर खां 6 मील परे हिकु ॿुध स्टोपा वटि पहुतो, जेको ॿुध दौर जो हिकु मंदरु हुयो। इहो ठुल सिंधू नदीअ जे सतह खां 46 फुट मथे हिकु दड़े ते हुयो। जॾहिं बैनर्जी ठुल भरिसां कुझु खोटराई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जे थांवनि जो अहिड़ो ठेकराट हथायो जंहिंजो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, पर इहे कंहिं हज़ारे साल पुराणे दौर जी कंहिं निराली तहज़ीब जी निशानदही कनि पिया। जॾहिं बैनर्जी स्टोपा भरिसां खोटराई कराई त उतां हिन खे हिकु अहिड़ी मोहर मिली जेका शिकिल ऐं सूरत में हड़ापा मां मिलियल हिकु तस्वीरी रस्म ख़त वारी मोहर सां हिकु जहिड़ाई ॾेखारे पई, जेका सर अलेक्जेंडर किंगहम खे हड़ापा जे खोटराई मां मिली हुई। इन मां बैनर्जी अंदाज़ो लॻायो त हितां अञा कंहिं क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी, जेका हड़ापा वांगुरु 5000 साल खनि पुराणी हूंदी, छो जो हितां मिलंदड़ कुझु औज़ार ऐं ठिकर जा थांव हड़ापा मां इन्हनि ॾींहंनि में थींदड़ खोटराईअ मां मिली रहिया हुआ, जेको माग उन वक़्तु बरे सगीर में सभ खां पुराणो ऐं क़दीम शुमार कयो वेंदो हो। अहिड़ी तरह सिंधु माथिरी जी 5000 साल पुराणी तहज़ीब सां वास्तो रखंदड़ ही माग दुनिया आॾो निकिरी निर्वार थियो। मोहनजोदड़ो जे हिन क़दीम माग जी वधीक खोटराई उन वक़्तु इंडिया जे क़दीम आसारनि वारे खाते जे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल जे नज़रदारीअ हेठि 1922 जे सियारे जे मुंद में थी, जेका लाॻीतो 1927 ताईं हली। मोहनजोदड़ो खे इलाइक़े जा रहवासी मुअलनि जो दड़े जे नाले पोयां मुअनि जो दड़ो सॾींदा हुआ, जॾहिं त हिंदू धर्म सां वास्तो रखंदड़ उनखे पंहिंजे हिकु अवतार कृष्णा जे नाले पोयां मुहन जो दड़ो कोठींदा हुआ। भारत जो हिकु तामिल ॿोली माहिर अरुथम महादेवन मोहनजोदड़ो जी हिकु मोहर खे बुनियादु बणाए चवे थो त मोहनजोदड़ो जो असुलु नालो ककूतारामा हुजण जो इम्कानु आहे।
ककूतारामा जी माना आहे कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर, यानी अरुथ महादेवन जे चवण मूजिबि मुहन जो दड़ो कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर हुयो। मुहन जे दड़े जा माण्हू कुकड़नि जी मेल कराईंदा हुया, खफ़ती हुया। इन करे इन शहर जो नालो ककूतारामा रखियो वियो हूंदो। अरुथ महादेवन जो इहो ख़्यालु फ़क़ति हिकु मफ़रूज़ो आहे, छाकाणि त मुहन जे दड़े मां मिलियल का बि मुहर अॼु सूधो पढ़जी न सघी आहे। जॾहिं मुहन जे दड़े जी ॿोली ऐं लिखत खे अञा को बि माहिर पढ़ी न सघियो आहे त महादेवन इहो कीअं अंदाज़ो लॻायो त हीउ कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर हुयो ऐं उन पोयां ई संदसि नालो ककूतारामा रखियो वियो हूंदो। मुहन जे दड़े जे क़दीम आग खे क़दीम आसारनि जे माहिरनि इहो नालो इन इलाइक़े में अॻु ई मशहूरु थियल नाले मुहन जो दड़ो समेत मुहन जे दड़े जे पोयां ॾिनो। इन करे हिन माग खे ॿिन्ही नालनि सां सॾियो वेंदो आहे। जंहिं वक़्तु ही शहर आबाद हुयो उन वक़्तु ज़रूरु हिन शहर जे कंहिं नाले सां सुञाणप हूंदी, पर अञा ताईं अहिड़ो को बि सबूत न मिली सघियो आहे जंहिं जे आधार ते हिन शहर खे को नालो ॾेई सघिजे। मुहन जे दड़े मां मिलियल लिखतूं अञा सूधो पढ़जी न सघियूं आहिनि। जंहिं बि वक़्तु माहिरनि खे मुहन जे दड़े मां मिलियल लिखतूं पढ़ण में कामयाबी मिली त इन ॻाल्हि जो इम्कानु आहे त हिन क़दीम माग जे नाले खां जग जहान खे आगाही मिली सघे थी। तेसिताईं हर माण्हू पंहिंजे तहज़ीब ऐं वरसे सां मुहबत तौरु हिन माग खे मुख़्तलिफ़ नालनि सां सुञाणप ॾेई रहियो आहे। जेकॾहिं को माण्हू हिन क़दीम माग खे मुहन जो दड़ो सॾे थो या मुहन जो दड़ो कोठे थो या वरी को उनखे मुहीन जो दड़ो करार ॾिए थो, उन ते का पाबंदी विझी नथी सघिजे, छाकाणि आशिक़ पंहिंजे महबूब खे प्यार विचां सवें ख़ूबसूरत नालनि सां सॾींदो ऐं यादि कंदो आहे। महिरबानी।